तव्हां ॾिसी रहिया आहियो पारस टीवी न्यूज़। पारस टीवी न्यूज़ में हिकु भेरो तव्हांखे भलीका चवंदासीं। दादू मां रिपोर्ट पेश कई थी सरवर जलाल सोलंकी जी। दादू में वापारी इताद जे सॾ ते बदअमनी ख़िलाफ़ शहर बंद हड़ताल कई वई। शहर जे कारोबारी मर्कज़ मुकमल तौर बंद करे बदअमनी जा सतायल वापारी दुकानदार शहरी हज़ारनि जे तइदाद में रोडनि ते निकिरी आया। बदअमनी जे मुतासिर शहरी हथनि में प्ले कार्ड खणी शहर जे मुख़्तलिफ़ रोड रस्तनि खां मार्च करे SSP मोड़ ते धरनो हणी वेही रहिया। शहरी ट्रैफिक बंद थी वई। मुज़ाहिरीन शमन माला, फ़हीम आराइन, मुमताज़ जना, राजा रफ़ीक पंवर, मुजीब पंवर ऐं ॿियनि शहरी दादू पुलिस ख़िलाफ़ शदीद नारेबाज़ी कंदे SSP दादू एजाज़ अहमद शेख खे हटाइण जो मुतालबो कंदे चयो त दादू ज़िलो बदअमनी जे वर चढ़ी वियो आहे। पुलिस अॻो निंड में सुतल आहे। SSP दादू एजाज़ अहमद शेख दादू ज़िले खे ॾुआरियुनि हवाले करे पुलिस खे वीज़ा ते मोकिले छॾियो आहे। जे सबबि रोज़ाना 8 खां 10 पूरियूं चोरियूं धारा रोज़ जो महमूल बणियल आहिनि। हिननि चयो त अॼु शटरबंद हड़ताल करे कारोबार मुकमल तौर बंदि करे दादू जा दुकानदार वापारी शहरी मजबूरन रोड ते निकिरी वेठा आहिनि। हिननि चयो त दादू जा शहरी अमन घुरनि था। अमन असांजो कानूनी बुनियादी हक़ आहे। हलंदड़ महीने करोड़ रुपयनि जूं चोरियूं फुरू थियूं आहिनि, पर पुलिस कख भञी बीणो न कयो आहे। हिकु बि शहरी वापारी दुकानदार जी पूरी चोरी थियल रिकवरी वापसि न मिली सघी आहे।